बस कयो इच्छा बरसात जे मेंढक वांगुर टपा पेता जो। अरे भाई मां टुपा थियो या नचा दो या मूंखे ई ख़बर कोन्हे छो त अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। हा ख़ुशि त मां बि ॾाढी आहियां। भाई कल जेको नाटक जो आयोजन थियो न वाह वाह दिल ख़ुशि थी वई। दिल त ॾाढी ख़ुशि थी वई पर अॼु ख़बर अथव अॼु बि पाण खे रविंद्र भवन पहुचणो आहे। हा पहुचणो त आहे भाई ऐं अॼु अथव हा पर कविता ॾिस हिकिड़ो कमु त कर पाण को बि सीरियल ॾिसंदा आहियूं न त पहिरीं ॾेखारियो वेंदो आहे उनजो रिकैप कल्ह छा थियो त असां ॾेखारे न सघूं त घटि में घटि ॿुधाए त सघूं था। बिल्कुलु ॿुधाए था सघूं छो त जेके दर्शक असां सां अॼु जॉइन थिया आहिनि ऐं जेके असांजा महिमान ॿाहिरां आया आहिनि उन्हनि खे त ख़बर पवणी। आदरणीय श्री अशोक गुलाणी जे हिदायतकारी में पेश कयो ऐं उन नाटक जो नालो हो पीउ प्यादो त पुट शहजादो। ऐं पीउ त सच में ई प्यादो ई हो। पीउ जो रोल निभायो हो ओपी आसूदाणीअ। हा ऐं पुट जे रोल में हो मोहित शेवाणी। पुट हूंदे भाई शहजादो लॻो पियो। ऐं ख़बर अथव पीउ प्यादो कीअं हो छो त घर जी मालकिन स्वाति केवलाणी उनखे पंहिंजे आङुरियुनि ते नचाईंदी हुई। हा भैया कविता ज़ाल मुड़ुस जो रिश्तो ई कुझु अहिड़ो आहे उनजो ॾाढो प्यार हूंदो आहे पाण में। हा प्यार त एतिरो हूंदो आहे कि हमेशह ईअं लॻंदो आहे कि ज़ाल ऐं मुड़ुस सतनि जन्म ताईं गॾु रहनि। ख़बर अथव मां ईश्वर सां सदाई इहा प्रार्थना कंदी आहियां कि सतनि जन्मनि ताईं असां ॿई गॾु ई रहूं। हा ऐं ख़बर अथई मां बि भॻवान खे प्रार्थना हा अॻिते वधूं त असां पहुतासीं पहिरें नाटक ते। उन खां वधीक हिन नाटक में ॿिए जेके कलाकार हुआ संगीता अतरवाणी लालचंद नाथाणी पंहिंजी कला जा जौहर ॾेखारिया ऐं गॾु हुई सरिता खियाणी सभिनी पंहिंजी कला जा जौहर ॾेखारिया। ऐं ॿियो जेको नाटक प्रस्तुत कयो असांजे नागपुर जे कलाकार नागपुर में पेश कयो हो नाटक असीं स्वागत कंदा आहियूं। हा दोस्तो पंहिंजो स्वागत हुजे उहो पंहिंजो कंहिंखे सुठो कोन लॻंदो आहे भले हुन लाइ असांखे पैसा छो न ॾियणा पर स्वागत करण लाइ। पर मां ख़बर अथव छा पई थी सोचां हुननि जो कंसेप्ट मूंखे एतिरो सुठो लॻो मां पई थी सोचां असां भोपाल में बि हिकिड़ो स्वागत केंद्र खोले सघूं। हा कविता पर मुंहिंजी मर्ज़ी आहे त शुरूआत पाण खां ई कजे त कीअं रहंदो। बस कयो पंहिंजो स्वागत करे छा कंदव हिते जिते महिमान आयल आहिनि इन्हनि सभिनी जो स्वागत कयो। त दोस्तो अखिल भारतीय सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा पारां ड्रामा फेस्टिवल जे ॿिए ॾींहुं असां तव्हां सभिनी जो स्वागत था कयूं अभिनंदन था कयूं। हेलो रविंद्र भवन। हेलो हा भैया अरे हा पर एतिरो जल्दी छो थी करे ना त टाइम पियो आहे। गोपू किथे आहे? अरे गोपूअ जो त भाई मथो ई फिरी वियो कल्ह नाटक ॾिसी उनखे हीरो ठहण जो भूत सवार थी वियो। अरे अहिड़ो सवार थियो अथसि? अरे मुंबई वेलो हुयो मुंबई। छा मूंखे त ॿुधाई कोन वियो। हा पर मां हींअर घुरायसि त मां फोन थो कयांसि फोन करे काॾे था वञो फोन कंदोसि त हुन में बि टाइम ख़राब थी वेंदो। हलो रविंद्र भवन हाणे आहे कंहिंजो इंतज़ार जल्दी हलो रविंद्र हॉल हलो हलो हलो। पर भाई तकड़ छो थी करे अञा टाइम पियो आहे। अरे तकड़ इन करे थी कयां छो त अॼु हुते ॾाढा सरप्राइज़िस अथव। हिकु त कल्ह छंछर हो कल्ह ई लॻो पियो हो हाउसफुल। अॼु अथव आर्तवार यानी भोपाल बंद। अॼु त सीट बि कोन मिलंदव वेहण लाइ त जल्दी हलो। हा जल्दी अलावा हिकिड़ी ॿी ॻाल्हि अॼु हुते लकी ड्रॉ खोलियो वेंदव। लकी ड्रॉ उहो वरी कीअं प्रायोजित कयो? साईं कार डेकोर जे पारां लकी ड्रॉ जंहिंमें निकिरंदा 6 इनाम। वाह इनाम नाटक सां गॾु इनाम। वाह भाई वाह त नाटक बि पिया ॾेखारे न में इनाम बि पिया ॾियनि। बिल्कुलु ऐं हलो कार्यक्रम जी हाणे शुरुआत कराए वठूं। हा हा छो न बिल्कुलु चवंदा आहिनि कंहिं बि कम जी शुरुआत ईश्वर जी वंदना सां कई वञे त उहो कमु निश्चित रूप सां सफल थींदो आहे। बिल्कुलु जेसिताईं असांजे झूलण जी असां ते कृपा आहे त असां सिंधी वधंदा रहंदासीं विझंदा रहंदासीं ऐं अहिड़ा मेला मचाईंदा रहंदासीं त सभिनी खां पहिरीं असां ईश्वर जी वंदना कयूं। भॻवान झूलेलाल ऐं मां सरस्वती असांजे साम्हूं आहिनि। इन कड़ीअ में मां मंच ते आमंत्रित करणु चाहींदमि अखिल भारतीय सिंधी और ॿिए ॾींहं जी शुरुआत थी रही आहे दीप प्रज्वलन ऐं माल्यार्पण सां। ज्ञान जी देवी मां सरस्वती असां सभिनी जे मथां पंहिंजो आशीर्वाद वरसाईंदी। भॻवान झूलेलाल असांजे समाज जे लाइ एकता जी राह रोशन कंदा। तव्हां सभिनी खे आग्रह त ताड़ियुनि जी गड़गड़ाहट सां हिन बेला में सम्झो थियो। सिंधी चैनल जा प्रोग्राम कोऑर्डिनेटर
श्री नीरू आसराणी असांजे विच में आहिनि, उन्हनि खे आमंत्रित कंदासीं मंच ते अचनि दीप प्रज्वलन लाइ। नीरू आसराणी। तुमको ज्यादा तो हमको कमतर हो, रोशनी का मुकाम हर घर हो, कोई चेहरा बुझा बुझा ना रहे, रोशनी इतनी दिल के अंदर हो, उजाला सब में बरकरार रहे, महल हो झोपड़ी हो खप्पर हो। सरस्वती जी मोड़के से माल्यार्पण करे रहिया आहिनि। सुरेश, असांजे जिन अॼु जन महिमाननि असांखे जॉइन कयो आहे उन्हनि जो परिचय। जे सिंधी चैनल जा प्रोग्राम इंचार्ज श्री कन्हैया रूपाणी साहब। श्री कन्हैया रूपाणी साहब गुजरात जी पहली कल्चरल ग्रुप सिंधु कलाकार मंडल अहमदाबाद जा प्रमुख रहिया आहिनि ऐं 1976 में तव्हां एयरफोर्स जा रिटायर्ड ऑफिसर आहिनि, पर रंग कर्म सां ॾाढो लगाव अथनि, ॾाढो प्यार अथनि ऐं इहा ई वजह आहे कि हू अॼु असांजे विच में आहिनि। हिकु भेरो ज़ोरदार ताड़ियूं श्री रूपाणी साहब लाइ। असांजे विच में आहिनि श्री नीरू आसराणी जेके सिंधी आर्टिस्ट आहिनि ऐं असां हिननि खे स्टार प्लस जे घणनि सॼो साल थियो आहे कसरत कंदे, मज़ाल आहे जो 1 इंच बि पेट खणी अंदर थिए, ॾींहों को ॾींहुं घटि त कोन थो थिए, पाण वधंदो पियो थो वञे। हीउ ॾिसो अरे को कसरत करण सां पेट अंदर थींदो आहे, थोरो खाधे पीते ते कंट्रोल कयो। असां सिंधी खाधे पीते ते त कंट्रोल कयूं कोन, रुगो माल राति जो दबियूं ऐं सुबुह जो अची जॉगिंग वॉकिंग कयूं त कीअं अंदर थींदो? खाधो घटाइण सां को पेट अंदर थींदो आहे? इहो कंट्रोल त करणो ई पवंदो न। रोज पियो थो तूं माल कभी राति जो गार्डन में वेही थी सही। हाँ हाँ, अरे कल के माधव पे लिखो रट्टी वड़ वाले काले पे बिठो में की में जो कचौरी में खा ले की में जो कचौड़ी खाइण सां को पेट कहीं बदले तो आ जा। ये बाकी तेरा की में कचौड़ी खा लो पेट कोन थींदो, कचौड़ी खा, कसरत कर, कचौड़ी खा, कसरत कर, कचौड़ी खा। अरे बात कर यार, ठीक है यार, कसरत भी मंजूर आहे असांखे, पियो छा। साईं जय झूलेलाल, सतनाम साखी, हरिओम, नमस्कार, गुड मॉर्निंग सर। अरे तव्हां सोचींदा हूंदा त इहो ई नाटक जे विच में केरु अची वियो, कोई शायर या वरी कोई नेता, पर साईं न कोई शायर आहे न कोई नेता, मां त बिल्कुलु आम माण्हू आहियां। तव्हां फर्क़ु रुगो एतिरो आहे त तव्हां साम्हूं मंच ते वेठा आहियो, साम्हूं कुर्सियुनि ते वेठा आहियो ऐं मां हिते मंच ते बीठो आहियां। दरअसल मां तव्हांखे ॾेखारण आयो आहियां हिकु नाटक, जी हा नाटक, ऐं नाटक जो नालो अथव सुता उथी जा, मतिलबु सुम्हियल उथी जागो। साईं तव्हांखे ख़बर हूंदी त हिन नाटक जो नालो श्री अगनाणी साहब रखियो अग्नि संस्कार, पर साईं असां कुझु हादसा अहिड़ा थिया कि असांखे हिन नाटक जो नालो मटिणो पियो। छा थियो? कहिड़ा हादसा? अरे साईं पुछो ई न। पहिरियों दफ़ो जॾहिं असां हिन नाटक जो मंच उदयपुर में करे आयासीं त साईं उन ॾींहुं राति जो असांजे पूर्व राष्ट्रपति श्री ज्ञानी जैल सिंह साईं उहो चालाणो करे हलिया। ऐं ॿियो दफ़ो जॾहिं हिन नाटक जो मंच असां जयपुर में करे आयासीं त साईं नाटक जे विच में असांखे हिकु ज़रूरी ख़बर मिली, असांजे डायरेक्टर साहिब जो पिता साहिब उनजो सुर्गवास थी। ऐं टियों दफ़ो, अरे साईं टियों दफ़ो इहो हादसो ॿिए कंहिंसां न, अरे साईं मूंसां थियो, मूंसां। असां हिन नाटक जो मंचन करण लाइ नागपुर वियासीं साईं। मंचन खां हिकु राति पहिरीं मां साईं ICU में भर्ती थी वियुसि। अरे साईं या त झूलण जी कृपा थी, मां नाटक में रोल कोन करे सघियुसि, पर हा ICU खां ॿाहिरि अची वियुसि। बसि साईं उन खां पोइ त असां कसम खणी छॾियोसीं त हिन नाटक में रोल कोन कंदासीं। पर साईं हिन दफ़े पूरी डायरेक्टर साहब अची विया कि न साईं रोल करिणो। असां रिक्वेस्ट कईसीं त महिरबानी करे हिन नाटक जो नालो मटियो त असां रोल कंदासीं। बसि साईं डायरेक्टर साहब वञी करे लेखक साहब सां अर्ज़ु कयो ऐं हाणे हिन नाटक जो नालो मटिजी थी वियो अथव सुता उथी जा। अचो साईं, अचूं था नाटक ते। हीउ मंच ते हिकु पार्क जो सीन अथव। हिन पार्क में सुबुह साण माण्हू सुबुह साण कसरतूं करण ईंदा आहिनि, के साईं जॉगिंग करण ईंदा आहिनि, के साईं हू आस्था चैनल ॾिसी करे योगा अभ्यास करण ईंदा अथव। चवण जो मतिलबु आहे त साईं सुबुह साण अची करे हिन पार्क में थधी हवा सां पंहिंजी सिहत ठाहींदा आहिनि, सिहत। ऐं हिन पार्क जे विच में उहो ॾिसो गेट जे ॿाहिरि रामचंद्र चांहि वारे जी चांहि जी दुकान अथव। अरे साईं दुकान त छा, हीअं सम्झो कि हिकु नंढी सी थड़ी अथसि, थड़ी जिते हू चांहि ठाहे करे प्यारींदो आहे माण्हुनि खे। हिकु ॻाल्हि ॿुधायांव,
हिन कम में संदसि जोड़े जानकी आहा उहा भी मदद कंदी साईं दरअसल चाहे तो वही ठही आहा छा त चाहे ठही साईं पी करे पूरे बदन में फुर्ती अची वेंदी आहे फुर्ती पर ही छा अॼु हुन दुकान ते कुझु हलचल न थी अच्छा अच्छा रामचंद्र ना सुम्हियो पियो आहे साईं सिज अची कापाड़ ते चढ़ियो आहे ही सुम्हियो पियो आहे साईं मूंखे लॻे थो ज़रूर का गड़बड़ आहे अचो अचो ॾिसो त छा था हुते अचो जल्दी अरे छा थियो रामचंद्र ने सुम्या छो पियो अॼु भला को चार बार को ठाणी ॿुधाए करे पिया नी रसिया भाऊ तव्हांखे चाय पीनी आहे हा अरे पर इहा का पुछण वारी आ अगरि तव्हांखे चाय पीनी आहे त न तव्हांखे मथे वञणो पवंदो मथे ॾिसो हे छा चई रही वई यार मां ठीक थी रहियो रात जो पाण चङा भला दारू पी तीवण खाई सुम्हिया मूंखे चई छातीअ में तो सूर पए मूं सम्झो भला रात जो दारू पीतो अथई ऐं इहो कमु न करण जे करे बहानो कंदो हूंदो पोइ छा कई तो चयोमांस गैस बेस जो सूर हूंदव भला रात जो पूरी बोतल तीवण जी ऐं 1.5 किलो तीवण ठूसियो अथव पेट में अरे पर मूंखे कहिड़ी ख़बर हुई त सूर गैस जो न दिल जो अरे हार्ट फेल मां आया न मुझे चवण जो मतलब आ कि असा जब आयु न चिंता न कर बिल्कुल चिंता न कर दादी तेरा भारो इधर जो अचो भाव अचो पारे में रामचंद्र जी लाश के अस्पताल खड़ी कर दूं अच्छा डॉक्टर ने देखा रे डेथ सर्टिफिकेट रेडी करे इंजेक्शन किया कर दो पता मसला नहीं हां बिल्कुल ठीक रहो आने क्या गाड़ी हो जाए छो अरे बेवकूफ है अगर पाण रामचंद्र जी लाश के खड़ी करे अस्पताल हलियासी अजी अगर डॉक्टर ये चाहिए कि तवा सबनी मिली करे हिन जी हत्या हां उना बोल पंहिंजो जुर्म लिखाए ना करे तवे सब हुनके हिते वठी आया त पोइ पर डॉक्टर ये छो दो अरे ऐसा एखण लाए लोचा पर हत्या जो कारण अरे ये जानकी ये अन्या जवान है अरे खूबसूरत है जवान है हां खूबसूरत हां मुझे लगी भैया लगी भैया हां आई लो और पाण सब मिली कर ये था करूं कि रामचंद्र की लाश के अस्पताल खड़ियाने में गाड़ी दुखिया थी बिल्कुल सही बिल्कुल खोटी छोने क्रियाक्रम जो सामान इते ही करे आ हिता ही डायरेक्ट मकान वाले तैयार करूं हां यो पर बुधो भाई मोड का टाइम असर कोन दो आहे तो मुखे टाइम जे ऑफिस पहुंचणो आहे लखनी ना मत रही ओके अभी ले तो क्या अभी ले कोई लेकर मीटिंग वाले ना कोई अरे वो तो पहले गुजारे चुका है अरे हो एक बात बुधाया है छाई तो माउनी दी ऑफिस में ही कोन अरे उन्हें दी आरो सरकारी मोकल अरे तो चलो भारो पाण रोज सुबह जो हिन पार्क में ईंदा घुमंदा फिरंदा ऐं कसरत कंदा ऐं न मरहूम रामचंद्र जी जोए जानकी के हथे जी मजेदार ऐं जायकेदार चाय पींदा आहियो ऐं कॾहिं कॾहिं जे पास उधार बि रखाईंदा आहियूं मेरा जी कितना बजेगा हो जाए 12 रुपया थी गया दस मुंडे अच्छा हाणे त मरी वियो अकाउंट क्लोज अरे बच्चा का मुखा ले छोटा पे पानी ना सी पर भारो
हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो अॼु रामचंद्र जे अंतिम संस्कार में छा असांखे हुनजी मदद न करणु खपे करण न खपे जनाब सही चई रहियो आहे हलो पाण खे हिन जी लाश जो अंतिम संस्कार जो बंदोबस्त करणो पवंदो अचो त सही चिंता न कर हलो त अंदर खनार पाणी कराए हाणे कंहिंखे अंतिम दर्शन करणो हुजे लाश मासी जो त भले करे वठो इहो दर्शन वर्शन अरे हू काॾे वियो 1 2 3 4 अरे यार मां चओ मां बीठा आहियां वठो पंजो माण्हू केॾा वियो हली पंजो पंज ॼणा हुआसीं न पाण हा, असां त पंजो। पंजो केॾा वियो अरे हू जेको आहे अरे वो लगे वधियो 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 हां वधियो वधियो इहो अरे आखिर त मूंखे पहुचणो हो हाणे पाण कांदी त चार थियासीं पर ही जेको आहे मटकी ऐं धूप दीप ॾियो वग़ैरह केरु खणंदो अरे उन्हें जी चिंता यार तू छो तो करी ये करी से उन्हें के घणी है जे मथन जे पासे में रखी पाण ई जो घणी हलंदो अरे इहो त थी सुठा आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव जेकॾहिं न इहो परंदड़ थी वियो हिते ई किरी पियो ऐं हिन जो बाहि लॻी त अॼु संस्कार हिते ई थी पवंदो जो हूंदा अरे तू हिकिड़ो कम कर यार ये के इते ही घणी विसाए छॾी विसाए छॾिया? हां जी ही शमशान घाट जे ॿाहिरि पहुचंदासीं न त बस उते ॾियो ॿारे छॾींदासीं अरे कंहिंखे न पतो पए यार ठीक है हां यही करी मां हिन जी वट जेका हिते ई हां विसाए हा उहा अॼुकल्ह संस्कार विसर गया ये कयो मां हिते रखो हवाले ठीक है ना और आगे ॾिजो ठीक है राम नाम संग है पर मुसा कर एक बार जोर से जाओ राम नाम संग है राम नाम संग है राम नाम संग है रामचंद्र जिंदाबाद 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 रामचंद्र जिंदाबाद अरे ओ कद भगा सजो। आप क्यों करी देखो रामचंद्र जी लाश के शमशान घाट तक खाई तो हली या पेंजो घुरेलो मांगू जेको तो पूरी में तो कराने की कोशिश करे राम नाम संग है अरे ये रामचंद्र जी लाश है छली जी नेतागिरी राम नाम संग है राम नाम संग है तो साईं ते जो रामचंद्र चाहे मारे जो अग्नि संस्कार कर लो पर किथे मसाने में आने हेलो मसाने अच्छियो मसाने साईं ही तव जयपुर जे आदर्श नगर जो आदर्श मसान जय त पैसे वाले जो मसान छाकाणि त हिते हर हिकु कमु पैसे सां थींदो अथव हा ॾिसो सुख सुविधाउनि जी हर हिकु शइ मैसर अथव जेकॾहिं तव्हां थकिजी पिया हुजो त हू रखी छॾंदो मुकमली कंदा वञी करे सुम्हो ऐं जेकॾहिं तव्हांखे गर्मी लॻंदी हुजे उन लॻंदी हुजे त उठो वाटर कूलर विथ एक्वागार्ड थधो पाणी पियो बस जेकॾहिं तव्हांजे मुद्दे खे सरण में देरि हुजे तव्हां बोर थींदा हुजे बिल्कुलु न घबरायो ई रखियल अथव ॾिसो सीडी प्लेयर सीडी हणो ऐं गानो तयार सुबह सुबह जब खिड़की खोले भाजी वाली लड़की हाय 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 अरे साईं घबरायो न भॼन जो बि बंदो अथव ॾिसो रामचंद्र कहने सिया से चवण जो मतिलबु आहे तव्हांजे मनोरंजन जो पूरो इंतज़ाम जेकॾहिं तव्हांजे घरां लाश लाइ गॾु अचण वारे माण्हुनि जी कमी हुजे साईं बिल्कुलु परवाह न कयो हाजिर अथव हिन शमशान जो मोक्ष वाहन मुर्दे खे विझो मोक्ष वाहन में ऐं तव्हां सुठा मोटर साइकिलूं ऐं कारूं
चवण जो मतलब आहे त हलियो काफ़िलो मसाणे ॾे साईं हिन सुहिणे ऐं सुठे शमशान में तव्हां पूरे स्वर्ग जो आनंद वठी सघो था हिकु ॻाल्हि चवां हितां जा जेके रहवासी माण्हू आहिनि न मॉर्निंग वॉक लाइ किथे पार्क में कोन वेंदा अथव हिते ईंदा अथव मसाणे में हा हिते अची करे के अची करे जॉगिंग कंदा आहिनि के साईं कसरत कंदा आहिनि ऐं असांजा बुढ़ा माण्हू त साईं कचहरी करण बि मसाणे में ईंदा चवण जो मतिलबु आहे त हिते अची करे आराम सां स्वर्ग जो आनंद वठंदा आहिनि साईं मुर्दे खे विझो मोक्ष भवन में तव्हां ख़ाली हथ पर साईं जेब ज़रूरु भले अचिजो छाकाणि त हिते हर हिकु कमु पैसे सां थींदो अथव लॻे थो ओ रामचंद्र जी लाश खणी करे हिते अची रहिया आहिनि अचो अचो ॾिसो त छा थो थिए हा झूलेलाल संग है राम संग है सतनाम संग है झूलेलाल संग है राम नाम रामचंद्र जो है सीधा ही अचिया वो जान की जे कहे छे फिर वो 1.5 किलो तीवण खाई मरियो के त लगे तो रात से जो कपड़ो ही चट करेगा तो के वरी ये समझ में आवे अरे वाह 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 अरे वाह छा त शमशान आहे अरे वाह मज़ो अची अरे वाह अरे ही शमशान आहे या स्वर्ग अरे तेरे वो कमी आहे कर दो बस ही के के गाली वरी परे जी यार अरे कंद बगा इन मसाड़ में वरी परियूं किथा ईंदियूं अरे ॿुधायो जिनगी हिते त भूत प्रेतन जो वासो थींदो आहे देखो किथा जो ऐं ॿुध इन परियूं जो नालो धीरे खणंदो कर ई कथा रामचंद्र ख़बर अथई कहिड़ो रसिक हो जा रसिक माण्हू ई ॾाढो अच्छा धी कड़ो थींदे धीरे चवंदो कर अरे छाजो छाजो अरे बात थदे वाली रसिक अरे वाटर कूलर कौन से हेटा अरे हेट वाटर कूलर का अरे आपको छापी और दूसरा तो अरे वाह हेटा तो दिसो अरे कितना प्यारा श्लोक लिखे है अरे वाह अरे पढ़ो सही शांति रखो मातो पड़ा दिसो शरीर नाशवंत है हां नाशवंत शाबाश आत्मा अमर है अरे वाह आत्मा अमर है श्लोक लिखे है आड़ो सारा श्लोक लिखे है सच लिखा अरे बाप रे अरे खाना तो से छान गया मौत शरीर जो कछो है मुझे शुभ रखी है यार पाछो है शरीर जो पाछो है देखो शरीर से हमेशा कर तू खड़ी पड़ी से देखो शरीर से हमेशा गदे रहेगो हां ठीक है और बोल लिखा है बरो देखो छाती में घुसो छाती में लिखना मरना ना को शरीर रख देगा लंग हिक दिनो है अरे वाह साडा अरे कौन है तू रातो अरे का कौन खाली खेला अरे दूसरा तो अरे दूसरा अरे नंबर लाइन तो निकल दो बिल्कुल 1 2 3 करे पढ़ो इनन के पढ़नी जरूरत कोने ई त उनन जा दानवीर शूरवीर जा नाले जे 51 151 रुपया दे करे पाए नाला छपाई ये क्या नाला बाप रे तू छान गया अरे नखरे पे तो खाली खेला खाली खेला अंतिम संस्कार ते खर्च खर्च वरी शामिल लकड़े ते 500 रुपया मण 500 रुपया मण ते 70 मण जा 70 मण खपंदा हां 70 मण खपंदा मोबाइल में हिसाब लगा घणा जा हां 500 हिसाब लगाए तो मोबाइल में अरे तू बस कर मोबाइल अंदर क्या बैंक में नौकरी करना मुझे यही खबर कोने जा 500 रुपया मण ते 70 मण जा 15,000 रुपया बाकी पूजा सामग्री पे खर्च 500 रुपया कुल मिलाए दिया 4000 रुपया 4000 रुपया अरे यार 4000 रुपया के थाईंदा अरे हाँ बुधो अरे मां यार टी चार नहीं आप एक बार में पढ़ो अच्छा पढ़े नगर निगम जा के मानू है ना तो ये जेके छाता है तीन चार लाशों के कल साढ़े में जाए अच्छा हां पढ़ो के वो 750 रुपया लाश काट रहे हैं माने 7.5 में एकड़ो को मण रुपयो जो में लाशों कितना साढ़े तो भाई टी चार मण जेके लकड़ी मोटी करे उनमें टी चार लाशों कल साढ़े
कयूं पी के नाश जो इंतजार था कयूं अच्छा ये माण्हू हुन खे साड़े करे हलिया वेंदा असां घणी न रामचंद्र जी लाश हुन जे मथां फिट हो कंदा असां जे लकड़नि जो झंझट ख़तम ठीक आहे। वई अॼुकल्ह संस्कार कीअं थो ठीक आहे। सही है ठीक आहे। अरे यार भावरो ये बोल दी तो अरे यार असि सिंधी पंहिंजा संस्कार नथा भुलिजी सघूं असां हिन रामचंद्र जो क्रियाकर्म पंहिंजे रीति रिवाज जे हिसाब सां ई कराईंदासीं हा हा इहा ॻाल्हि त ठीक आहे। ठीक आहे। बिल्कुलु न खरबा जी असांखे पंहिंजा रीति रिवाज ऐं संस्कार ॿिया ईंदा किथां 4000 रुपया अरे तुम्हारे विचार है अच्छा वो नहीं हिन टाइम 4000 रुपया कॾहिं हुन अरे वो कोई 4000 में है कुछ ॻाल्हि सम्झण जी कोशिश कयो ॿुधाए भला और मसाणी कहने करे ये चवंदासीं कि साईं ही लाश बार कम में लावारिस पियो अच्छा अच्छा इनला करे असीं हिनखे हिते खणी आया बिल्कुलु जी असां पंहिंजो फर्ज़ निभायोसीं हाणे अॻियां जो बचल कुचल फर्ज़ तई निभायो बिल्कुलु ठीक सावधान सावधान पंहिंजा जूता ऐं चौकियूं लिखायो पूरी जल्दी लिखायो छो छो हे साम्हूं लिखियल आहे जूतनि चोरनि खां सावधान अरे ही वरी छा वॾो कई अरे कहिड़ो वॾो चोपल ते जो एतिरे नंढे खीचनि जो अंदरि लिखाईंदो फ्लेक्सिबल आहे को छा कयां भई ये कंजो लाश नहीं आए तो आए जी तो सही उनजो सही माण्हूअ जो अरे वो मुझे भी खबर है माण्हूअ जो आहे मां कॾहिं थो चवां त के मिणूअ जो आहे अरे भी नजर नालो छाए हिनजो सही हू छा था यार अरे तू बस कर मां तू चिंता न कर पाणी तो समझाया तू संगत थी आजो अरे सही ये कड़ो लावारिस लाश है हिनजी जो जानकी पार्क में वेही करे रोए पई त असां सब गजी करे हिन लाश के हिते खणी आयो साईं हां लावारिस लाश आहे हां साईं अरे पर बि हिन जो को नालो त हूंदो लेकिन काने खबर है कोने खबर है बिल्कुल खबर है ना नाले वाली लाश के सारण वास्ते तव्हां हिते कीअं खणी आया आहियो मूंखे लॻे थो तव्हां चङनि मिली करे किथे हिन जो अरे वही होती है ये मसाणी का हवाला पे पहुंचाने बंदोबस्त में बने हुए अच्छा अरे साईं मुझे खबर है बात सुना लगे इन्हें नालो है रामचंद्र चाय वालो साईं चाहे तो मुख्य याद अच्छी ही तो सही वो है ही वो रामचंद्र है रामचंद्र साईं हिन जो रामदास बाग जो बहन जेको है उन में चाय जो गाडो लगाईंदो नहीं ऐं चाय त हिन जी जेका जोइ आहे न तमामु सुहिणी आहे उन न मतलब शायद हिन जोइ जेका न तमामु सुठी आहे लासानी चाय ठाहींदी आहे ऐं साईं ही त सरो कंदो आहे चाय सौर कंदो हा कंदो आहे हा कंदो आहे अरे न साईं सरो कंदो हो हो लाश आहे अरे इच्छा हिन जो मथां हिकिड़ो ई कफन छो आहे नाटक कंदा आहियूं त सेठनि वटि हलंदा आहियूं चवंदा आहियूं साईं अॼु धंधो ई कोन थियो आहे पैसा ई कोन आहिनि किथां नाटक लाइ पैसा ॾियूं सम्झो कोन था मां हिन नाटक थो कयां पाण हिनखे चवंदासीं भिखारी आहियूं ग़रीब आहियूं त हिन जो जेको अग्नि संस्कार फ्री में थी वेंदो सम्झो कोन था इहा त मां हर ॻाल्हि विसरी वई चिंता न कर इजो तो ॻाल्हि खे ठाहियांसि अरे ठाहिणी आहे अरे मुंहिंजो मतिलबु ठाहिणी आहे यार
इहो बिल्कुल तय थियो कि असां सभु बिखारी आहियूं। भिखारी आयो, भिखारी कह जाए, अरे भिखारी आया तले हिने मथाई कंदोर पुराना कफन दो दो कंदोर पुराना कफन निसन ताकि क्या मतलब ये तो तुम्हारा मसाल में पहले दफा आया हो। हाँ साईं, असीं हिन मसाल में पहिरियों दफ़ा ई आया आहियूं। पर हिकु ॻाल्हि त ॿुधायो साईं, तुम्हें हिन कफन जे बारे में एतिरी इंक्वायरी छो करे रहिया आहियो? मुर्दे कफन तमाशा कोन खणंदा आहियो ऐं मुर्दे जा कफन, अरे ही त नीचे जो कम आहे। छी 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 हाँ मां त आया ही नीच, माफ कजो भाउरो, अरे ही त मुर्दो आहे, हिन जे मथां हिकु कफन हुजे या 10 कफन हुजे, हिनखे थधि गर्मी बरसात कंहिं शइ जो बि अहसासु कोन थींदो आहे। जेकॾहिं इहे ई कफन जा कपिड़ा कंहिं ज़िंदह माण्हूअ जे शरीर ते पइजियूं आहिनि त हुनजो थधि गर्मी ऐं बरसात सां बचाव थी वेंदो आहे। मेहरबान, ही कफन जा कपिड़ा मां पंहिंजे नंढनि ॿारनि जो तन रखींदो आहियां, सम्झो। मस्त समझो साईं तो तव्हां ही कफन जा कपिड़ा विकिणंदा हूंदा। अचो चुप कर यार। साईं, ये एक लावारिस लाश है, इन लाइ करे असां हिन जे मथां हिकु ई कफन विधो आहे। माफ कजो भाउरो, ही शमशान के लावारिस ऐं ग़रीबनि लाइ कोन्हे, अरे ही शमशान त सुखियनि सतावन ऐं रईसनि लाइ आहे। ॾिसो कंदा, हिन शमशान में सुख सुविधा जी हर हिकु शइ मैसर आहे। अरे ही शमशान हिकु ट्रस्ट जो आहे, ट्रस्ट जो जंहिंजो ख़र्च बि करणो पवंदो आहे, सम्झो। तव्हांखे लाश खे स्थारण वास्ते वॾी रखड़ा ॾियणी पवंदव। वाह साईं वाह, असां त पंहिंजे हेॾां पैसा आणी करे हिन लाश खे हिते खणी आया आहियूं ऐं तव्हां असां खां जेको आहे डोनेशन घुरी आया आहियो। वांदा कयो तव्हां त। अरे भाउरो, हिन अचो ही छा थी रहियो आहे हिते? मसाणी जेको आहे सो असां खां डोनेशन कोन में थो घुरे, ही असां खां रिश्वत घुरी रहियो आहे। रिश्वत कमाल आहे। अरे छा थी रहियो आहे? अरे मूंखे लॻे थो मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांजे सम्झ खां परे आहिनि। हू ॾिसो, हिकु ॿियो मुर्दो थो अचे, सुखिया सतावन रही सघो, खणो लाश खे, निकिरो था, चओ जय सतनाम। हिन मसाणे में छा थी रहियो आहे? हिते त अंधो कानून हली रहियो आहे। कमाल थी वई। असां त पंहिंजे हेॾां पैसा हणी करे हिन हिते खणी आया आहियूं ऐं हू चए थो असांखे डोनेशन ॾियो। अरे इहो मुद्दो मां वञी करे हुननि ट्रस्टियुनि खे ॿुधाईंदुमि। अरे ट्रस्टी न मञा त मां हिते कलेक्टर वञी करे ॿुधाईंदोमांसि। कलेक्टर न मञो त मां हुते अमरण अनशन कंदुसि। अरे अमरण अनशन सां न मञा त मां हुते बुख हड़ताल कंदुसि। अरे बुख हड़ताल सां न मञा त मां पंहिंजे साथियुनि सां गॾु इहो मुद्दो संसद में खणंदुसि। अरे संसद में न मञा त असां जेको आहे हिन रामचंद्र जेको आहे शहीद स्मारक हुन रामलाल बाग जे कुंड में ठाराईंदासीं। छो? अरे इतना मसाणी भाषण नहीं करे हले हो, पछाड़ी तू को भाषण दी, मां ये कदम मां वो कदम। अरे यार, हाणे कपिड़ा मिली करे ये सोचो कि हाणे छा करियो हिन जो? अरे सही चई रहियो। कजे छो हाणे हिन लाश जो? छा करियो यार? अरे भाउरो, हिकिड़ो कमु था कयूं, हिन मसाणे जे पुठियां हिकिड़ो ॿियो मसाणो अथव। अच्छा, असां रामचंद्र जी लाश खे खणी उते था हलूं ऐं हिन जो अग्नि संस्कार जेको आहे सो उते कंदासीं। ये हां ना, ये ठीक है। हलो हलो बोला खड़ो यार। ठीक है। अरे बेवकूफ़ो कंद बबो, तव्हांखे चयोसीं हिन मसाणे खां पोइ ॿियो मसाणो आहे, हेॾा हलणो आहे त तव्हां वरी हेॾे राम जिते ग़रीबनि ऐं लावारिसनि लाइ काई ज़मीन कोन्हे ऐं लाश खे सारण वास्ते वॾी रखना, पर ॾिठो वञे साईं केतिरो ठीक भी त आहे। अरे हिन मसाणे में सुख सुविधा जी हर हिकु शइ मैसर आहे त साईं हुनजी सार संभाल ऐं ख़र्च ताईं साईं ख़र्च बि त कठो करणो पवंदो, उहो चाहे डोनेशन मां अचे या ॾखणा मां। पर साईं हिकु मुद्दे खे कहिड़ी ख़बर आहे कि हुनखे सरण वास्ते हाणे किथे किथे वञिणो पवंदो। केतिरो न घिनौनो मज़ाक आहे शमशान जी पवित्र भूमि से। काश को मुर्दो उथे आयो वो ॿुधाए हा त हुननि खे केतिरी न रोई रही आहे हुनजी आत्मा।
गुस्सो तो एतिरो तो अचे एतिरो गुस्सो तो अचे त मां वञी करे हुन मसाणीअ खे न न न न इहो कमु मां न कंदुसि छो अरे साईं जेकॾहिं सुभाणे मां मरी वियुसि ऐं सरण वास्ते हिन ई मसाण में अची वियुसि ऐं उहो मसाणी मूंखे सुञाणे ॾियो थो कि हे ई कंदव को जंहिं मुंहिंजे पेट ते लत ई हुई ऐं साईं मूंखे ते सरण जी इजाज़त बि कोन ॾींदो इन करे मां त चुप ई रहंदुसि साईं वो रामचंद्र जी लाश खणी करे केॾां विया छो सुषमा विया आहिनि राम संग है राम नाम 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 संग है सब लोग लगे थे खाने को भाव को समाज अरे ये वाली श्लोक केड़ा मत सुनो को बात उधर था नहीं यार मुखे ये मजाक तो रात सुनो यार हां अरे वाह अच्छा बाबू तवाई कहिड़ो लाश खणी आया सही हुन जो इन जो सही रामचंद्र रामचंद्र ये रामचंद्र के अरे साईं रामचंद्र चाय वारो ॾाढो फेमस माण्हू हो भाई चाय वारो फेमस माण्हू अरे साईं ये तमाम फेमस आयो ना बिल्कुल ती फेमस हो अरे साईं वो तमाम सुठे में सुठो मसाणी आया ना अरे साईं हाणे जो पाण हाणी दुनिया में जो चालाणो करे वियो इन जी ज़ाल जानकी साईं ॾाढी लसाणी चाय प्यारींदी आहे साईं अरे वाह साईं वाह छा त चाय प्यारींदी आहे साईं अरे हिकिड़ो दफ़ो चाय पीअंदा आहियूं साईं दिलि गार्डन गार्डन थी वेंदो आहे साईं अरे साईं तव्हां हुन जे तॾहिं हिकिड़ो दफ़ो चाय पियो न त तव्हांजो दिलि में साईं गार्डन गार्डन थी वेंदो दिल का तव्हांखे पहिरियों पाणी जो अंतिम संस्कार करणु आयो या हुन जी चांहि जा गुण ॻाइणु आया सही हो त इन जो अंतिम संस्कार करणे है हां पुछी रहियो आहियां त हिन जी ज़ात कहिड़ी आहे ज़ात जात त सही ये तो हुआ ना वो सही छा जेवा वो हिंदू 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 आहे हिंदू हिंदू आहे हां ओ त हिन जो अंतिम संस्कार हिन शमशान में न थी सघंदो छो जो ही श्वेतंबर आहे सही सितंबर की ॻाल्हि कोन था कयूं ये तो जनवरी भाउरो सितंबर में श्वेतांबर जैनियुनि जो शमशान आहे हिते वरी केर थींदा आहिनि ऐं हितां खां पोइ दिगंबर जैनियुनि जो ॿियो शमशान अथव ॿ परे हाणे जल्दी कयो हितां जी लाश खणो ऐं हिन जो जिथे शमशान हुजे हिन जी जातीअ वारनि जो छो जो पाण हिंदुनि धर्म न जातीअ जे आधार ते पंहिंजा शमशान ठाहे रखिया आहिनि हाणे जल्दी करे हिन लाश खे खणो ऐं उते वञो जिथे हिन जो अंतिम संस्कार बि करे सघो जय जिनेंद्र ए वठो ए त इहो जय जिनेंद्र ॿियो मूं हाणे अरे तोले पियो साथ वाले मसाणे जी अरे ने रात ते लक्ष्य खड़ी गई किथे घुमरासी थकी गयो घुमी घुमी करे थकी गयो अरे घुम जाती दासा इनके छा ई तो रुगो असांजे कुल अंदर चढ़ी चढ़ी पहुची वियो आहे ॿुधो हाणे ॿुधो छॾियो हिननि सभिनी ॻाल्हियुनि में को दम कोन्हे पाण जेको कमु खयो आहे पंहिंजे मथां उहो करिणो आहे न अपनी करिणो आहे हलो खड़ो वरी हलो थक जी जल्दी राम नाम संग है राम नाम संग है सतनाम संग नाम संग है राम नाम संग है नाम संग है नाम संग है मरियल बेटा मस्त है नाम संग है मरियल बेटा मस्त है मरे बेटा नाम संग नस्ल जो टीम है अरे मां थोड़ा तो ना सो हल्को थी तो चाहे यार तस्वीर मैं बना दो अरे बियो बियो मारो मुखे किथे चले वञो हलो हलो मां अरे त थोड़ा माफ दो चावने यार अरे लाश के अकेले ने छड़को यार जो अरे ये लाश का लाश है ना उसी को बजी थोड़ी गई अरे बड़ा जो है ना लाश के अकेले छड़को आ तो भूत बढ़ जी करे ऐसा करके परेशान करे छड़ी तो हां बिल्कुल सही है वो नहीं करना कोई घड़ी लगी मां तेरा टिड्डू मानो है यार पहले तू ही तो कम कर यार तू ही खड़ी दे बे असली ये व्यासी नहीं आया था ठीक है तू मेरो डिपार्टमेंट नेता ही हां नेता ही होशियार बहादुर ही मजबूत ही गई लो हां गई लो हेलो हां पर तो जल्दी करो ठीक है डिपार्टमेंट की
नेताजी ठीक है सब लगे दोनों पुत्र खाते पर हित तुम्हें का चिंता वाली गाल कोने मसाण में भी उधे नहीं लगी हुई क्या चक्कर है अरे उन्हें सुखन सत्ता बन जे मसाण में तो तमाम रौनक लगी हुई और चहल कर भी में करे आवाज उठा जो छे सीढ़ी में क्या है अरे लगे तो भूत प्रेत अच्छे अरे मरी तो भूत सुमी तो पानी का इनके मुंह नहीं था हे भगवान लगे तो को सपना ही वो छोटो जो तमाम सब बचिया देखो खाब नहीं करे अरे खाब अरे बाहर बैठ जाओ उन्होंने साली करा मौत अटल है आत्मा अमर है बाकी तुम घड़ी पड़ी इसने यार हिंदू हो जाए या मुसलमान ब्राह्मण हो जाए या शूद्र मौत लाए धर्म मजहब जात पात जो को भेदभाव बोल दिलो है सब भेदभाव बोल दिलो हां बटे को दिलो है अरे वाह केतरो न सुकून आए थे हां इतने चला को ये में लगे यार दिल में जानकी चाहिए अरे जानकी अरे मंदिर चढ़ जो मतलब दिल में शांति चाहिए यार तेरा हर मसाला में यही शांति नहीं रही पर हिने कभी खड़ी गए सदा सुकून हवा दिया मुझे दब तो लगे इन्हें जल्दी बंदोबस्त करो फिर जल्दी करो अरे तवा चिंता न करो भौरो मुखे लगे तो हिने जो अग्नि संस्कार हेते जरूर थी दो हां मुखे भी यही तो लगे कि हिने जो अंतिम संस्कार हेते ही थी दो हां बिल्कुल हेते त थी दो पर मुखे ते हेते वडे मसाणे में केर ते सड़ी को दो अचे छा ॻाल्हि आहे ही मसाणो में लावारिस नाश मांग लावारिस ही आहे ना अरे भाई ये आए हिन मसाणे में हिन देर आए ने अरे भाई मेरे आए मसाणी बोल के दे तो अंतिम संस्कार भी करे अरे भाई के आए तू पूरी इतने तो जी कोने इको साउंड तो है इको साउंड जी मान तो जवान घरों को तो वरा आवाज वापस मोड़ रही थी जैसे देखो जगह ने नाटवास के रात दिसो मुझे दिसो अरे भाई केरा है जो है अरे ये इको साउंड कौन गई लगे तो ऊपर पहुंच गई हां बस इको साउंड बच्चों मां तव्हां जो हिन शमशान में स्वागत थो करे यस ओ वेलकम अरे ॾिठो है किनो सुठो मसाणो किन असांजो स्वागत थी रहियो आहे ईअं थो लॻे ॼण असांजे अग्नि संस्कार में न पर विवाह संस्कार में आया सही मूंखे ॿुधायो त मां तव्हांजी कहिड़ी त सेवा करे Oh yes sir, what can we do for you pupil? मेरी छावट अंग्रेजी में किट पिट करे अरे ही चेतो कि मां तव्हांजे लाइ छा थो करे सघां कुछ न साईं तव्हांजो जेको कमु आहे उहो कयो हिन जो बसि जेको अग्नि संस्कार करणो आहे रामचंद्र पर हीअ Oh, you mean to say funeral ceremony? Money, no money. Hey, money, no money, money. What kind of money?
रामचंद्र ने रात छे अरे भाई तो के साथ थोड़ी तसल्ली रख असा आयो ने असा इने के समझे भाई अपनी संस्कार करेगा की कुंदो नहीं इंसानी जात है इंसानी जात इंसानी इंसानी का जात दी है Hey, you go. Somebody is there. Go. जब मामनी तो हुनके बुकया तू ते करे नंगे समझा मुर्दन जी बुकी Oh yes, what are you saying? इंसानी जात. हाँ. इंसानी जात भी खुद जात थी दिया. आजकल जैसे इंसानी में इंसान ये ही बोल रहे तो इंसानी जात कितना है? अरे मुझे थोड़ा मतलब आए कि तमाम जो ये so called रामचंद्र, yes, हिंदू हो, ब्राह्मण हो, राजपूत हो, शूद्र हो, गुजर हो, माली हो, केर हो, भाई हुआ जी. हिंदू 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 ये हिंदू है नहीं ए जाति सिंधी अरे आके मेलवानी सिंधी. मेलवानी हुई, पहलवानी हुई. हाँ, जो अग्नि संस्कार, I mean to say funeral ceremony तेरे था करे सको. और छो छाकाण त ही जो को शमशान आए वो पंडितन जो आए ब्राह्मण जो आए सही ही जो है ना वो ही छजबा हिंदू सिंधी ब्राह्मण सिंधी ब्राह्मण हाँ मुझे बेगूता है जे कदे ब्राह्मण हो गया तो हिंदी सरनेम शर्मा हो गया न कि रेलवाली मेलवाली एटसेट्रा एटसेट्रा. ओके टू वन छे कदे ही सिंधी ब्राह्मण आए तो मुख्य तमाम जो सबूत दियो I mean to say जाति प्रमाण पत्र कास्ट सर्टिफिकेट वो वरी कितना आयो अरे जने बार मां जे पेट में पैदो ये उनजे मथा घर में जाति जी मोड़ लगी हुई दिया पैदा कर बैठ म्युनिसिपैलिटी जे बर्थ रिकॉर्ड में भी उनजी जाति धर्म लिखियो हुआ है आजकल त वो पॉलिटिक्स पार्टी राजनीतिक पार्टी भी जाति धर्म के आधार पे ठही हुई है उनजे वोट बैंक जो आधार भी त जाति थींदी आ दैट टेल मी was he असा के तो भाऊ इतनी खबर आ किने डालो रामचंद्र रामी रस बागे बाहर के दी चाहिए थड़ी है बाकी से को खबर आ मेरी जो जानती खबर है असा के कुछ और खबर है वो रोई रोई करे बिहार लगी भैया परेशान लगी भैया दुखी लगी भैया who chanki कौन chanki के chanki अरे भारो इते हेतरा माण्हू वेठा आहिनि कि हिकु माण्हू त रामचंद्र जे हथ जी चांहि पीती हूंदी महिरबानी करे वो मथे अचे असांखे ॿुधाए कि हिन जी जाति कहिड़ी आहे ॿुधो मां तो पूछा मां प्यारा भावरो ऐं भेनरो नमस्कार ही जेको आहे रामचंद्र आहे हिन जी असांजे हुन रामनाथ बागे जे ॿाहिरि कुंड में चांहि जो हिकिड़ो गाॾो लॻाईंदो आहे हिन जी जोई जेका जानकी आहे तमामु सुहिणी ऐं ॾाढी सुठी लासानी चांहि ठाहींदी आहे तव्हां सभु हुन जी चांहि पीअंदो त ॾाढी बदन में फुर्ती अची वेंदो ऐं ॿी ॻाल्हि इहा त मूंखे पूरो विश्वास आहे त तव्हां मां को न को शख़्स हिन रामचंद्र खे ज़रूरु सुञाणींदो महिरबानी करे तव्हां मां जेको बि शख़्स हिन रामचंद्र खे सुञाणींदो हुजे ऐं हिन जी जेका ज़ात सुञाणींदो हुजे असांजे हिन मसाणी महोदय खे अची ॿुधायो त असां हिन जो जेको आहे अग्नि संस्कार हिन मसाण में करे सघूं भाउरो तव्हां मां केरु सुञाणे महिरबानी करे मथे अचो ही रामचंद्र कहिड़ो हेॾो नाटक ॾिठो अथव तव्हां मां केरु सुञाणे भाउरो महिरबानी करे मथे अचो ही रामचंद्र कहिड़ो चुप कर यार बाबा के आंखों जोड़ी चुप कर सही फिल्म मुर्दे दे असन जीवन दे रहम कयो अरे के तरह जी जात बुलायो मेहरबानी कयो हाँ साईं मां तव्हां खे हथ जोड़े निमाणी वेनती थो कयां अरे असीं हिन जी लाश खे ढोए ढोए थकिजी पिया आहियूं कृपा करे केरु त हिन जी जात ॿुधायो मां जेको आहे गंगा जल खणी करे कसम थो खां कदम पकड़े करे उथ वेंदो कयां त अॻिते खां पोइ कंहिं बि प्राणीअ जी जात जो पतो करण जे बग़ैर उनजे सर ते कॾहिं कोन वेंदुसि उनजे अग्नि संस्कार में कॾहिं बि शामिल कोन थींदुसि अरे तव्हां सभई किलो जो वॾा चुप छो थी विया ॿुधायो अरे वञो ऐसी ज़मीन तलाश कयो जे कॾहिं मिली वञे त हिन जो अग्नि संस्कार कजो गो आउट फ्रॉम हियर गो अरे कंहिं निभागे असांखे हिन मसाण में अचण जी सलाह ॾिनी हुई ॿुधायो कंहिं निभागे असांखे हिन मसाण में अचण जी सलाह ॾिनी हाणे असां
किताणी पंहिंजी ज़मीन जिते हिन रामचंद्र जो अग्नि संस्कार करे सघूं किताणी असां पंहिंजी ज़मीन असांजे सिंधी समाज जी ज़मीन जिते असां पंहिंजनि जो अग्नि संस्कार करे सघूं भाउरो ॿुधायो आहे किथे असांजी ज़मीन तव्हां मां को शख़्स असांखे ॿुधाए त हिनजी ज़ात कहिड़ी आहे हिनजो अग्नि संस्कार असां सभई किथे कयूं किथे आहे असांजी पंहिंजी ईश्वर इंसान के पैदा किया इंसान धर्म में जाति पैदा किया आपसी भेदभाव ऐं मन मुटाव जे करे जन्म वरितो पैसे रुपए मनी 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 असां सिंधी विरहाङे खां पोइ असांजो सभु कुझु असांजी ज़मीन असांजी सभ्यता असांजी संस्कृति असांजो साहित्य असां पंहिंजी मातृभूमि सिंध में छॾियासीं हिंदुस्तान में अचण खां पोइ मुंहिंजे परिवार खे पालण पोसण लाइ असां सभु कुझु दावत असां पैसो त खूब पैसो कमायो पर धीरे धीरे असां पंहिंजी ॿोली पंहिंजी सभ्यता पंहिंजी संस्कृति पंहिंजी सुञाणप सभु कुझु विसारींदा वियासीं अॼु सिंधियुनि वटि सभु कुझु आहे रुपया पैसा धन दौलत शौहरत सब कुछ है जिंदगी में ना है तब वो पंहिंजी ज़मीन अरे कहिड़ो मसाणा अरे कहिड़ो शमशान लाइ जिते आहे राजपूत समाज जी ज़मीन जिते आहे जैन समाज जी ज़मीन जिते आहे ब्राह्मण समाज जी ज़मीन जिते आहे गुजर समाज जी ज़मीन पर किथे आहे असांजी ज़मीन तव्हां सब चुप छो थी विया अरे सुता उथी जाग सुता ऐं खाए पंहिंजी ज़मीन अरे गोल पंहिंजी ज़मीन जेके चई सघूं था हा इहा आहे असांजे सिंधी समाज जी ज़मीन ऐं जिते कयूं असां पंहिंजनि जो अग्नि संस्कार बहुत बढ़िया बोलो पंहिंजी ज़मीन बोलो पंहिंजी ज़मीन किथे आहे पंहिंजी ज़मीन बोलो पंहिंजी ज़मीन बोलो पंहिंजी ज़मीन किथे आहे पंहिंजी ज़मीन बोलो पंहिंजी ज़मीन बोलो पंहिंजी ज़मीन किथे आहे पंहिंजी ज़मीन बोलो पंहिंजी ज़मीन बोलो पंहिंजी ज़मीन अहमदाबाद जे कलाकारनि त सच में सभिनी खे जाॻाए हाँ खिलाए बिल्कुल सभिनी खे जाॻाए छॾियऊं छा त प्रस्तुति हुई जी असां चाहींदासीं कि अहमदाबाद जे कलाकारनि खे हिकु भेरो मंच ते घुरायूं उन्हनि जो परिचय तव्हां सां करायूं ऐं सभिनी खां पहिरीं आमंत्रित करणु चाहींदमि गांधी नंबर 1 जो रोल निभाए रहिया हुआ राजेश भंभाणी दोस्तों ज़ोरदार तालियूं वॼाईंदा जी सॉरी हिकिड़ी गलती थी आहे ये सब जयपुर जा कलाकार हुआ जो मूलचंदानी हाणे अहिड़ो कलाकार जेको तव्हां सां रूबरू कोन थियो ॻाल्हाए कोन यानी कि डेड बॉडी उहे हुआ कन्हैयालाल मेघवानी बड़े भाई ये तो बाबा हटा बुला डेड बॉडी है बाबा ॾिजो न बिल्कुलु न ॾिजो हाणे त ॿुधायो तीवण घणो खाधो हुयव जानकीअ जो रोल निभायो हो नंदिनी पंजवानी हिन नाटक जा हिदायतकार हुआ श्री सुरेश सिंधु
असांजा आदरणीय दादा सुंदर अग्राणी साहब के प्रार्थना है कि मंच ते अचनि। जो उत्साह वर्धन करे। इहो त असां सिंध में ज़ात पात कोन्हे का, पर जयपुर में इहा हक़ीक़त आहे। 10 मसाणा ही नाटक लिखो, सुरेश पेश कयो, तव्हां लिखो ऐं मां सुरेश खे वाधायूं थो ॾियां त तव्हांखे नाटक में त पसंदि आयो। असां दादा सां गुज़ारिश कंदासीं कि अदरक पारां सम्मानित कनि। लेखक लाइ सभिनी खां वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि थींदी आहे जॾहिं हुनजी रचना खे मंच ते प्रस्तुत कयो वेंदो आहे। मां चाहींदमि सुरेश सिंधू साहब बि रूबरू थियनि तव्हां सां ऐं पंहिंजी निर्देशकीय टिप्पणी ज़रूरु ॾियनि। हिन नाटक जी हीअ जेकी असांजी चौथी प्रस्तुति हुई, 3 प्रस्तुतियुनि खां पोइ असां हीअ नाटक बिल्कुलु करे छॾियो, क्योंकि हादसा त तव्हांखे ॿुधाया विया। त असां गुज़ारिश वरी हिननि खे कईसीं कि जंहिं पहिरियों तरीक़े सां हिन नाटक खे असां मंचन कयो, बिल्कुलु सीरियस ढंग सां हिनखे असां बिल्कुलु व्यंग्यात्मक सां ऐं कॉमेडी करे कंदासीं ऐं हिन जो नालो जेको आहे उहो बदिलींदासीं। त असांखे दादा अगलानी साहब बिल्कुलु इजाज़त ॾिनी ऐं ख़ुदि ई हुननि नालो सजेस्ट करे असांखे ॿुधायो। तंहिंखां पोइ वरी असां हिन में जेको बि तब्दीली व्यंग्यात्मक तरीक़े सां करणी हुई सा असां कई ऐं बाक़ाइदा दादा खां इजाज़त वठी उन्हनि खे पढ़ाए, उन्हनि खे जेको आहे बिल्कुलु सेखारे, शुद्धि बि उन्हनि खां कराईसीं, सॼो वरी वापसि हिननि रीराइट करे असांखे ॾिनो ऐं असांजे तव्हांजे साम्हूं जेकी प्रस्तुति असां कई। सिंध जी ज़मीन तव्हांजे ॿुधायूं दादा की वाक़ई जेकी आहे ज़ात पात जे आधार ते जेकी हिते जयपुर में हली रही आहे ऐं उहा असां तव्हांजे रूबरू कईसीं। हाणे केतिरो तव्हां हुनखे मान्यता ॾियो था उहो तव्हांजे मथां। थैंक यू। जयपुर के कलाकारनि लाइ दादा सां गुज़ारिश कंदासीं कि असां सां गॾु मंच ते ई रहनि ॿ मिंट ऐं गुज़ारिश कंदासीं सभा जे कल्चरल सेक्रेटरी श्री चंद्र सावनानी साहब जिन सां कि उहे बि मंच ते अचनि। कलाकारनि लाइ हिकु भेरो वरी ज़ोरदार ताड़ियूं। तव्हां अची था सघो। असांखे हिन ड्रामा पहिरीं हिन खां पोइ असांजी नाटक जी अॻिली प्रस्तुति थींदी। सभिनी खां पहिरीं आमंत्रित करणु चाहींदासीं असांजे सहयोगी सदस्यनि में श्री सुश्री द्रौपदी धनवाणी खे, तुलसी नैनवाणी, उन्हनि श्री पीताम्बर राज के, श्री तेजा सिंह मूलचंदानी। ताड़ियूं दोस्तों बंद न थियणु खपनि। ख़बर पवणु खपे सॼे भोपाल खे। श्री नंदलाल लालवाणी और ताड़ियों बजाए हिन तमाम में शरीक थींदा दादा नंदलाल लालवाणी साहब मंच ते आहिनि असां सां गॾु। श्री नंदलाल लालवाणी साहब। ॾिनी वही रही आहे ऐं हिन साल जी स्कॉलरशिप लाइ असांजे विच में आदरणीय दादा अगनानी साहब ऐं आदरणीय दादा सावनानी साहब आहिनि त चाहींदासीं कि हिन नंढे बालक खे उहे ही स्कॉलरशिप प्रदान कनि। आमंत्रित करणु चाहींदासीं अर्पित खे मंच ते। मिस्टर अर्पित लालवाणी ऐं संगीत में जेके बि सिंधी संगीत सिखणु चाहिनि उन्हनि खे 3 सालनि जी 10,000 हर साल स्कॉलरशिप ॾिनी वेंदी। अभी पकड़ आहे और यूथ फेस्टिवल मुंबई में अर्पित शिरकत करे चुको है और उनजो सम्मान थी चुको है। आकाशवाणी ऐं दूरदर्शन ते फनकार ऐं धुन त रिदम में विजेता रही चुको है। मूंखे विश्वास असांजो जेको सभा हर साल कंदी आहे सिंधी संगीत उत्सव जेको नागपुर में अक्टूबर या नवंबर जे धारे कंदासीं उनमें ही शिरकत कंदो ऐं जोरदार ताड़ियों अर्पित लाइ। फादर या मदर माता पिता हुजनि त उहे अचनि स्टेज ते विकास जो कम करे रहे ड्रामा फेस्टिवल में सहयोग ॾेई करे असांखे अनुमोदित कयो। असांजे विच में अॼु मौजूद आहे दिल्लीअ जी साहित्यकार जंहिंजे नाले सां असां भली भांति वाक़िफ़ आहियूं, सुश्री वीना श्रृंगी। वीना श्रृंगी जेके आहिनि उहे दिल्ली साहित्य एकेडमी जी मेंबर आहिनि ऐं दिल्ली में हाणे 2 महीननि खां पोइ यानी मार्च महीने में ड्रामा फेस्टिवल थियण वारो आहे। उन्हनि खे मंच ते आमंत्रित कंदासीं। तव्हां सां रूबरू करणु चाहींदा आदरणीय श्री सुश्री वीना श्रृंगी ऐं तव्हांखे ड्रामा फेस्टिवल जे बारे में ॿुधाइणु चाहींदा। ॿी हिकु महत्वपूर्ण ॻाल्हि कि
सुश्री श्रृंगी हिन ड्रामा फेस्टिवल के ख़ासि रूप सां हिन ड्रामा फेस्टिवल में हिस्सो वठण आई आहे ऐं ऑब्ज़र्व करे रही आहे सभिनी कलाकारनि खे ऐं शायदि हुननि जी नज़र में कुझु कलाकार अहिड़ा हूंदा जंहिंखे विशेष रूप सां दिल्ली एकेडमी पारां आमंत्रित कयो वेंदो। मां गुज़ारिश कंदमि कि तव्हां सां रूबरू थियनि। महिरबानी। हलो सभिनी खे नए साल जूं लख लख वाधायूं। भोपाल वासियुनि खे ऐं चवंदा आहिनि उतराण उतरियो अधु सियारो कुतरियो, पर भोपाल में मौसम तमामु ख़ूबसूरत आहे, ख़ूबसूरत माहौल आहे। सभा तरफ़ां ख़ासि मूंसां गॾु रमेश लाल प्रोग्राम ऑफिसर आहे, मां हुनखे अर्ज़ु कंदसि कि बीहंदो। त हिकिड़ो जीवन गुरसानी जो नालो सभिनी ॿुधो हूंदो, असांजो ड्रामा जो आर्टिस्ट हो, उनजे यादि में हिकिड़ो ड्रामा फेस्टिवल मार्च जे 3 हफ़्ते में असां लास्ट वीक में करे रहिया आहियूं। चेटीचंड जो उत्सव मल्हाए रहिया आहियूं। उन सिलसिले में हिनखे ऐं उहो सॼो दारोमदार थींदो त वधि में वधि भारत जे मुख़्तलिफ़ कुल कुर्च मां असां वटि जेके आहिनि स्क्रिप्ट अचनि। ड्रामा फेस्टिवल में दिल्ली सिंधी एकेडमी जे सॼी गवर्निंग बॉडी अॼु हिन प्रोग्राम में शिरकत करण लाइ मां पंहिंजे तरफ़ां न पर हिकु नुमाइंदो इंस्टीट्यूट उनजी स्पोक पर्सन तौरु ॻाल्हाए रही आहियां। त उन्हनि जे तरफ़ां तव्हांखे नीड आहे दिल्ली सिंधी एकेडमी तरफ़ां अवां सभिनी नाटक मंडलियुनि खे असां लेटर ॾींदासीं, जंहिंमें 15,000, 10,000 ऐं 5